अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, मां नजमा काविश। जीअं तव्हां ॾिसंदा हूंदो त असांजा माशाल्लाह केॾा ख़ूबसूरत असांजो सल्लू कैमरामैन, माशाल्लाह ज़बरदस्त कैमरामैन, ज़ारा चांडी असांजो ख़ालिद मेकअप आर्टिस्ट, ऐं ॿियो असांजो बाबा चेहरो ॾेखार, हा जमाली। हे असां वञूं था पंहिंजे हिकिड़ी सरप्राइज़ आहे, उते वञी ॿुधाईंदासीं। सो बस दुआ कजो त असां वञूं पिया घरो ऐं पंहिंजे जंहिं नेक कम जे लाइ वञूं पिया ऐं इंशाल्लाह ताला उनखे सुठी तरीक़े सां निभाए थी अचो। जिते असांखे पहुचणो लोकेशन ते, उते असां ऑलमोस्ट पहुची विया आहियूं। बसि थोरी देरि में अंदरि वञी पंहिंजो कमु शुरू कंदासीं। ॾेखारियूं था तव्हांखे लोकेशन। हीअ असांजी आहे लोकेशन जिते असां पहिरीं बि आयासीं। ज़बरदस्त लोकेशन आहे, बसि हिते असांखे कमु करिणो आहे। सो अॻिते वधूं था। गर्मी में थी आहे सदी आहे, हाणे थोरी देरि खां पोइ तयारु थींदासीं त को ईअं लशपश थी ऐं हे कंदो असांखे लशपश है खाली। कैसे मुझे हीरोइन बनाओगे ना? हाँ बिल्कुल। हे फ्रेंड्स, असांजी लोकेशन असां हिते पहुता आहियूं। हे असांजी ज़ारा मुंहिंजी दोस्त, अॼु हिनखे बि असां वठी आया आहियूं। चयो हल तूं बि थोरो असांजा इंजॉय कर। ऐं असांजा सभु साथी हिते मौजूदु आहिनि। हाणे कमु शुरू था कयूं। जी फ्रेंड्स, ॾिसो पिया त हीअं मां पंहिंजे मुंहं ते लिपा पोती कराए रही आहियां ताकी मां सुहिणी लॻां, मॉडल लॻां। ऐं महिनत करे पियो वीचारो ख़ालिद। बसि तयारु थियूं त पोइ वरी रिकॉर्डिंग कयूं। असां रेडी थी विया आहियूं, मेकअप थी वियो आहे, हेयर स्टाइल थी वियो आहे। तुम बि आ रही हो, आ जाओ। जीअं मां मेकअप आर्टिस्ट आहियां, मूंखे चमकाए छॾियो आहे, सुहिणो करे छॾियो अथसि। हाणे असां पंहिंजी शूट शुरू था कयूं ऐं असांजो सल्लू रेडी लॻो पियो आहे। ऐं बसि ॾिसंदा रहो त छा छा था कयूं। जी फ्रेंड्स, ॾिसो पिया त हाणे वरी ड्रेस चेंज थी वियो आहे ऐं दुपट्टो असां पायूं पिया। सटंग लॻी पई आहे। सो कमु बि हले पियो गॾु गॾु। पुठियां ॾिसो त केॾी ज़बरदस्त लोकेशन आहे ऐं लोकेशन जे करे असां हिते आया आहियूं। इसका ये खुल गया बल है ना, इस साइड का, ये वाला है ना, इसको थोड़ा सा। हाँ सही। हे मां बलोची ड्रेस पातो आहे, असांजी सम्झो सकाफ़त आई आहे अभी। सो ज़बरदस्त लग रही है मैं। ये इसका कमाल है हमारे हीरो का। और ये हमारी ज़ारा खाम खाई तैयार हो रही है। क्या मतलब मेरा भी गाना है अभी? ये कह रही है कि मैं भी गाने में हूँ क्या? मैं कहनी अभी तो मैं हूँ। ये ॾिसो पुठियां केॾो ज़बरदस्त नज़ारो, दरिया। ये असांजो सेटअप। हाणे असां चांहि पिया पियूं, चांहि जो दौर। हर को टिकटॉक तस्वीरनि में लॻो पियो आहे ऐं बसि हाणे असांजो कंप्लीट थी वियो कमु। बसि थोरो आहे उहो अॻियां थींदो। ॾिसो पिया त मां वरी ड्रेस चेंज कयो आहे ऐं सभु टी टाइम थियो आहे, थकिजी पिया हूं। सो शाम जो टाइम आहे ऐं बसि हाणे असांजे हितां रवानगी आहे। थोरो ॿियो कमु रहिजी वियो आहे। कोई दग ते कोई आहे हिकिड़ी लोकेशन, उते इंशाल्लाह उहो शॉट कबो। सो लोकेशन थी, हिनजे करे असां हिते सॼो कमु कयो आहे ऐं इंशाल्लाह ताला तव्हां मुंहिंजो ब्लॉग ॾिसंदो, तव्हांखे ज़रूरु मुंहिंजो ब्लॉग पसंदि ईंदो। प्लीज़ मुंहिंजे चैनल खे लाइक, सब्सक्राइब, शेयर ज़रूरु कंदा। थैंक यू सो मच। ऐं पंहिंजो खोड़ सारो ख्यालु रखंदा आहियो। अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, हे असां आया हूं कहिड़ी जॻह आहे सल्लू? बंबोर वारे रोड ते। बंबोर ते असां आया आहियूं ऐं हिते बि असांखे कुझु हिकु ॿ शॉट्स वठिणा आहिनि।
सो असांजे डायरेक्टर जी फरमाइश आहे सल्लू जी, असां कैमरामैन बि इहो ई आहे। सो ॾिसूं हिते कहिड़ा शॉट्स था थियनि। ज़बरदस्त लोकेशन लॻी पई आहे। वाह वाह, पाणी बि माशाल्लाह भरियो पियो आहे। केॾी सुहिणी आहे यार। हितां ॾिस माण्हू माहौल केॾो प्यारो लॻंदो आहे न, ऐं माण्हू बि ॾिसायल आहिनि गर्मी जे करे। असांजा मारवड़ा पर हिते मारू माल नथा चाहे, मल्हार हूंदा हे वीचारा ॾाढा महिनती माण्हू हूंदा आहिनि, ॾिसनि था त असां शूट करणु आहियूं। उसका कैमरा अच्छा है, रिजल्ट अच्छा आता है। इधर भाई फोटो शूट लगा हुआ है। ये असांजा मच्छियारा ॾिसो माशाल्लाह सां। मैं काली आ रही हूँ बोलेंगे ज़्यादा। असल में बैक लाइट है ना, तो इसलिए ब्लैक। जैसे मैं काली नहीं हूँ। हाँ लाइट में आई है मानी तो वरी ॾेखारियां। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह थी वई आहे ऐं असां जीअं आयासीं मानी घुराईसीं त लाइट हली वई। हाणे असां पेट पूजा करे रहिया आहियूं, थकिजी पिया आहियूं। मानी वानी खाई बसि हितां निकिरंदासीं, हाईवे ते वेठा आहियूं, सादड़ी मानी था खाऊं।